अरे मान खड़िया साईं चाची परेशान आहे अधे हैदर के पाण सां गॾु वठी वे उनखे वठी कोन आहे। मरियो इधर हाँ छा छा को चलियो साईं तू ही छो था चई न न न मुझे हैदर न तो मरी सके न अल्लाह जो वास्ते दी सवाल सही बुधा मुझे बचने की काने गई ऐसा तो नहीं बताए ये तो पोती मेर थई बुधा मुके सही मुझे हैदर किथे आ जो मायने माई मरी कपी जो इधर कोन इंदो दफन दियो ये लफ्ज़ न कर सकी बुधा मुझे हैदर किथे आ मुके बुधा मुझे हैदर किथे आ अल्लाह जो वास्ते दई सही बुधा मुके ओ सावर ऐस पोती मेर से मुके बुधा मुझे बच्चो किथे आ कणमाई पोती जो मायने मरियो इधर दफन करे आयो वास बात कर न ये लगा मुझे हैदर में सवाल पर सही बुधा मुझे हैदर किथे कई तो साल हो न कर बुधा मुके मुझे हैदर किथे आ बुधा मुके ओ बाला जो वास्ते दे मुके बुधा मुझे हैदर किथे आ ओ बा हम जा मोला अरे साल भर के मुझे बचने की कोई कर चाहिए अब मुके मार दो मुके मारे छे मुके मारे से मुझे तो सगल ओ मां मुझे हैदर गाले गई केर जान मुझे हैदर के अरे ले ओने बानी वन पानी रुकने दबा हाथ दबा अल्लाह बेट को पे तो पैस मुके बुधा मुझे हैदर गाले गई बुढ़ा आखिर पेनी जो साल हैदर आ मुझे साल आवने में काने गई मुझे हैदर के ओ सावर है अल्लाह जो वास्ते से मुझे सही बुधा मुझे बचे के काने गई मुझे तो सा गल आयो मुझे बचो मुके बुधा अब और नहीं करी कोई मुके वाली मार अब मुझे सो करी जल पे अम्मा चाचू ये तो ठीक है ना अब मुझे बता तू कुछ नहीं ठीक है ना तू तो के कुछ सियासत ना है ये साल में क्यों थे हो तुम मारे के मारे का पैदा ना हां सोट भोग गयो तो मारे ठग हुए सामू हमारा भोग तो न करे कबर आसान लगे तो कसम कौन चीज से करना बेहतर है अब मुझे कुछ अल्लाह से तो के खैर जानो मुझे साई करी जगह न साल खुदा ही सराई दे सका पुट असां उन्हनि खे हाणे शादीअ जी इजाज़त ॾेई छॾी आहे सुभाणे हो अची तुंहिंजी भेण खे वनवा में विहारे वेंदा तव्हांजो रिश्तो थियल आहे अम्मा इन मामले में मां कुझु बि नथो ॻाल्हाए सघां बाक़ी हा ख़ुदा न ख़ास जेकॾहिं अदा वलू जो कातिल इहो गुलशेर निकिरे त पोइ छा अदी तूं सॼी ज़िंदगी हुन सां गुज़ारे सघंदी खुदा न कंदो अदा जेकॾहिं ईअं थियो न गुलशेर सां गॾु मां हुनजी पूरी आका खे ज़हर ॾेई मारे छॾींदुसि होश कर अम्मा होश कर अलाह ई न कंदो जोड़ो ॾींहुं ईंदो बाबा तोकल कई आहे तव्हां ईअं न चओ किथे न्याणी जे घर जी बर्बादी न थी वञे मालिक साईं अदी पारिस जो घर आबाद कंदो पर बाबा साईं तव्हां मिट्रिक अहिड़नि माण्हुनि सां कई आहे जिन्हनि जे मथां को बि भरोसो नथो करे सघिजे खणी जो वातिरा आहिनि सॼो ॾींहुं घर मथे ते खणी वेठा आहिनि ऐं कम जा बि कूड़ा आहिनि पर हू कंहिंजो खून करे नथा सघनि हाणे अदी जा नसीब थी सघे थो अदी जे करे उन्हनि जा भाग बि खुली पवनि बाबा साईं कासम थोड़े टंगू छोड़ियूं कर ते बोयारो ॾेई वठां अरे बाबा मोरे अरे कासिम के तोरो अॻिते पोइतो करे हितां बि सफ़ाई करे छॾ बाबा ला तूं खुटको न कर हिनखे पासे कराए हितां सॼी बुहारी कढी अथमि तूं खुटको न कर ॿुध अॼु यार सफ़ा ख़ामोश लॻो पियो आहे यार कादन मां सम्झी वियो आहियां तव्हां सां फिट आहिनि मुसीबत खे सर करिणो आहे वाला कहाणी वठी कंजे लाइ
दर्द दर्द को ॾिसो था तेरी मानी खाऊं को चाहे मां अरे तव्हां पाण में सलाह कयो मां ओला चक्कर ॾेई ॾियां ठीकु आहे न मोची अचे यार कादर खान है न बाबा इहो खान न चव कादू चव कादन चव मवाली चव फुकरा चव खान न चव ये खान अॻिते हली वॾा ज़ालिम था थियनि बाबा यार कादर है हिकिड़ो कुर्ब कंदे हाय कादन तुंहिंजे इन कुर्ब तां कुर्बान वञे ईअं मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाईंदे त जीअं चवंदे तीअं कंदासीं ऐं जेकॾहिं गंद कंदे न त कादन खां वधीक मिठड़ो तोखे मिलंदे ई कोन हल ठीकु आहे भाउ हाणे हुकुम करे कहिड़ो फरमान साईं जन जो मां चाहियां थो त मुंहिंजा हथ खोले छॾियो असांखे बेवकूफ़ थो सम्झी हा असां तुंहिंजा हथ खोलियूं ऐं तूं जी भॼी वञी हा न को यार कादर है घणो न खोलियो थोरो घणो खोलियो त घड़ी कर मां उजबा पंहिंजा सिधा करे वठां यार कासिम ॻाल्हि ॿुध भाउ इहे फरमाइशूं तुंहिंजूं पूरियूं कोन थींदियूं ऐं ॿियो को कमकार हुजे त हुकुम कर पोइ ईअं कर त मूंखे हसीना हल अथई वरी तो मुंहिंजी भाणजी जो नालो खणी हा मां सोचे छॾियो आहे पंहिंजे भाउ कासिम खे जाकर खान जो भरवसो हासिल करण लाइ अधे कासिम खे उन जे हवाले करणो ई पवंदो जाबर कासिम खे जाकर खान ज़िंदा कोन छॾींदो इहो तूं बि सोचे वठ जाकर खान जे त क़ैद मादा खे मां बचाए वठंदुसि पर मुंहिंजो भाउ कासिम महिल जंहिंजी क़ैद मां आहे न उतां हुनखे नथो मां बचाए सघां जाबर कंहिंजी पियो ॻाल्हि करी मां इन हसीना बेगम जी पियो ॻाल्हि कयां जाबिर उहा त तुंहिंजी राणी हुई छा हाणे तुंहिंजे हथनि मां निकिरी वई छा सही थो चवीं अदा पहिरीं दिलि जो जानी हो पर हिमल हो वॾी ॾाइण पणजी वई आहे उहा चवे थी त मां जाबिर जी दिलि कढी चॿाड़े खाई वञा मुंहिंजी दिलि आहे मुंहिंजो भाउ कासिम हिकिड़ो ई पर हाणे तूं मूंखे ॿुधा मुंहिंजो भाउ उतां ज़िंदा अची सघे थो जाबिर इहा औरत एॾी ख़तरनाक थी सघे थी मूं त कॾहिं ज़िंदगी में बि नाहे ॾिठी रुंडो केॾो कमीणो आहे पर हूअ औरत एॾी शातिर आहे जो रूंडे खे बि पटियूं पढ़ाईंदी आहे पोइ तूं हुन मां अंदाज़ो लॻा त हूअ केतिरी ख़तरनाक थी सघे थी अड़े मां हुन सां वक़्तु गुज़ारियो आहे हुनखे मां सुञाणा जाबिर रुंडो त वॾो शैतान माण्हू आहे इहा औरत रूंडे जी बि वॾी उस्ताद आहे मूंखे हाणे हिन ॻाल्हि जी सोच आहे त मां पंहिंजे भाउ कासिम खे इन जे चंबे मां कीअं आज़ाद कयां मुंहिंजो मक़सदु आहे अम्मा हसीना बेगम बस सिर्फ़ अम्मा चओ इहो ई खोड़ आहे अम्मा सां कुझु ज़रूरी हिकिड़ो मिंट थोरो ॻाल्हाए वठां पोइ चां पिया थो ॿई कम गॾु हलनि त बहितर आहे उहा बि त मवारनि लाइ खोड़ सारो कमु पियो आहे अरे बाबा कादन कुर्ब जो भुखियो आहे तॾहिं त सुखियो आहे जॾहिं भाणी जी काल कंदी त मां तोखे घर ईंदुसि न छा तूं हुनखे चां चाहे हिनखे आया त चां खे घड़ी खनि रोके धक्कड़ न करे रे धक्कड़ न कर कावड़ जाला तो करी चंगाई छुटी तो के चाह तो पहिरां वरी दोडा तो फुटारी मकर बाबा चाहे घणी थी वई हाणे निकिरण जी करो हलो क्या बात बाबल साईं अञा ॿ ठुकड़ा आहिनि प्यारियांसि अरे चरिया उहा मथां हारे छॾीसि पाणे शेपरनि में अटकी पवंदसि तो सॼो ॾींहुं चटींदो मथां मथां मार पवई ही छा कई छा कयां वाजे जो हुकुम मां वाला कीअं टारींदुसि हाणे त मखियूं पयूं तंग कंदियूं मुंहिंजे वात खे अरे बाबा उहे बि तो मथां कुझु हल्का कंदियूं कादन पोइ छा थो चवी अरे बाबा मूंखे काल करण जो हुकुम नाहे यार जॾहिं भाणजी पाण काल कंदी ऐं चवंदी त पोइ तोसां कचेरी कराईंदोसां
छोरा मुआरा सही चवंदा बाबा घरां किलो न निकर रोज़ई मुंहिंजी बि मथे जी भौरी लहे न। अरे रे रूंडा क्यों भलो सिधो आए पे मुते नजर पे जो परते मुंह वारा है पुठी ॾेई बीह रहे छोड़े मुंह तो तोखे ॾिठो ई पहिरों ई तो चाहे तो मूंखे पंहिंजे घर जो कमु यादि अची विया इन करे मुंहुं मोड़े जी रहियसि। रूंडा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं तो हींअर मुंहिंजे शमीर भाउ जे क़त्ल बाबति कुझु सच ॿुधायो त यकीन ॼाण तोसां कुझु रिआयत थी सघे थी पर जेकॾहिं अॻिते हली मूंखे ख़बर पई त मुंहिंजे भाउ जे क़त्ल में तव्हांजा हथ आहिनि त यकीन ॼाण टोंडा खाॿे हथ सां गॾु साॼो हथ बि खणी छॾींदुसि पोइ हीअं न हूंदे हीअं हूंदे हीअं वतंदे बस स्टॉप ते पिन तो वड़े का गोल अरे छो तो मजदूरन सा पुत्र मजाक कर न कर चुप कर मुझे भाउ जो खून तव्हांखे मश्कूरी थो लॻे हाँ याद रख रूंडा ये ॿियनि धड़कने लावारसनि जा खून हूंदा जेके तव्हां हज़म करे विया हूंदव शमीर लावारसो न को धड़को मुझो भाउ सावल खान अञा ताईं हाल हयात ज़िंदा तुझे साम्हूं बीठो आहे जेकॾहिं मुंहिंजे भाउ जे क़त्ल में ज़र्रे जेतिरो बि तव्हांजी शमूलियत मूंखे नज़र आई यादि रखजांइ रूंडा साह सुकाए छॾींदो साम। अरे तूं त सही पंहिंजो पाण खे ॾहे सर सॾाईंदो आहीं ॾहे सर तुंहिंजो मरियात भाउ तुझे सौट जे घर में मोह अंदर मोह घर में ऐं तूं अची वरी ॿार कातिलनि जी तलाश कंदे ठही पियो ए पंहिंजा हथड़ा पेरड़ा लहरा थोरो दिमाग़ हला तुंहिंजा जेके कातिल आहिनि न तुंहिंजे बगल में हिन बगल में अरे रे न ॻोठ में जेके बि शैतान आयो सभु गॾिजी दुआ घुरो त तव्हांजी ज़बान सची थिए न त यकीन ॼाणो तव्हांजे मां साईं हॾनि खे अहिड़ी हालत में बि कोन छॾींदुसि जो कुता खाइनि साड़े बाहि ॾे छॾींदुसि तॾहिं त चवंदो हाँ खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं मिठा न आहिनि थींदा रुवाड़े तारा गोल तारा माण्हू ॾींहं जो त घरां निकिरजे ई न माण्हू राति जो निकिरे पर यार राति जो बि निकिरी माण्हू करे छा राति जो त ॻोठ में रुगो कुत्ता हसीना बेगम तो सोचो हूंदो त चाचीअ खे ॿीहर हिते तूं वठी ईंदीअ त को मां हुन सां जहिड़ो कंदसि ऐं अदा शेमीर जे क़त्ल जो इल्ज़ाम हुननि जे मथां आणी ऐं मां हुननि खे परेशान कंदी रहंदसि ईअं न तो सफ़ा ग़लति अंदाज़ो लॻायो आहे सूरत बेगम तुंहिंजी चाची ऐं तुंहिंजो सौट तुंहिंजे भाउ जे अज़ाब हेठां आयल आहे तुंहिंजे भाउ जो शक उन्हनि जे मथां ख़तमु थियण जो नालो ई न पियो वठे इन जे करे मां तुंहिंजी चाची ऐं सौट खे तूं मूंखे इहो ॿुधा त सौट खे हिते कहिड़े कम सां तूं लॻाईंदीअ ऐं कंहिंजी इजाज़त सां सूरत ॾिस वो धारियो नाही तुंहिंजो पंहिंजो आहे ऐं हिन वक़्तु मुसीबत में वतल आहे जेकॾहिं तूं उन्हनि जी इन मुसीबत में मदद कंदीअ त लही त कान वेंदीअ न इहो त तुंहिंजे लाइ सवाबु खटण जो मौक़ो आहे चरी मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी नियत में छा आहे ऐं तूं छा करणु थी चाहीं ऐं इहो तूं यादि रखे छॾ इन जो मूं मथां को बि फ़र्क़ु न पवंदई ॾिस सौरठ जॾहिं तुंहिंजे मथां फ़र्क़ु पवण वारो ई न आहे
त पोइ मुंहिंजी नियत ते शक छो थी करे? अच्छा, मुंहिंजो शक अजायो आहे। तूं उहो ई कंदीअ जेको चाहींदीअ। वञी उहो कर। मूं तरफ़ खां तोखे पूरी इजाज़त आहे। तूं हेॾे हेॾे सोरठ बेगम ॻाल्हि ॿुध। तूं पूरी इजाज़त ॾींदी? वाह साईं वाह, मूंखे इजाज़त ॾियण वारी आई आहे जो तोखां इजाज़त वठी पोइ मां को कदम खणां। मुंहिंजा कदम मुंहिंजी मर्ज़ी। पर इहे कदम थोरा संभाले खणजां हसना बेगम। सोट हिन लाइ हाणे छा हुकम आहे? हथ कढो हिन मां। बाबा साईं, ही न घर जो न घाट जो, त पोइ हिन खां बहितर इहो न आहे त हिन खे गोलियूं हणी कुते वारी मौत मारे छॾियूं। काश 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 मां एॾो ज़ालिम थी पवां। बाबा साईं, हाणे असां लाइ छा हुकुम आहे? तूं वञी सघीं। हौल से महिरबानियूं अवानियूं। ठीक है सोच, इंशाल्लाह यही थी। पर सोच इहो कमु अॼु राति ई थियणु घुरिजे। हाँ सोच, इहो अॼु राति ई थींदो। वेस दिलावर खान, कहिड़ो हुकुम मिलियो आहे? फरीद, पंहिंजे हथनि में बारूद भरे छॾियो। हाणे असांजी का बि राति ख़ाली नाहे वञणी। रख छोरा रख। इने में तुंहिंजी कुंवार जो सामान आहे। तूं चो न आहे जेको कुंवार खे हली ॾींदासीं। ओ मुंहिंजी मिठड़ी अमड़े, पर मां त ॾिसां न त वनवाह में मुंहिंजी कुंवार खे छा छा दाजो। अदा पोइ तूं हीअं कर, तूं हली वनवाह में वे। मां समूरो सामान खणी तुंहिंजे अॻियां थी रखां। पोइ तूं समूरो सामान खाई पी चट करे छॾ। हल अती हाणे तूं बि कोन सदी। हाणे ॻाल्हि ॿुधो। जी अदा। हाणे बाबा चयो आहे त जल्दी चांहि करे ओता कते मोकिल। ओता कते? हाँ हाँ ओता कते। ए छोरा ॿुध त सही। जी अम्मा। कहिड़ी अपने जी ओता का है जिथे चांहि ठाहे मोकिलिया। ओ अम्मा ओता वरी कहिड़ी? इहो खेड़ू वारो गेटर जंहिंते वेंदा आहियूं उते बाबो हाणे खटर कयो वेठो अथई, उनखे तो ओता क चवई। ए छोरा मुंडी नथो मर। इन गटर खे पंहिंजी ओता कता के। अरे हाणे यखी यख छॾ। मां बाबा ॾे हलां थो। जल्दी चांहि खणी अच। अच जल्दी आ। हाणे इन खे बि तव्हां ओता कई आहे। अरे मुंडी नथा मरो। शर्म ई कोन अथव। हैदर जॾहिं त तव्हां इनकारी आहियो, पर सावल जो तव्हांजे मथां शक ख़तम न थियो। जॾहिं बि तव्हां साथ ॾियण जे लाइ तयारु आहियो, पर सावल कंहिं बि सूरत तुंहिंजे मथां यकीन करण जे लाइ तयारु न आहे। हैदर बाबा साईं, शक जी बीमारी जो न वेज न तबीब, तव्हां ई ॿुधायो। जॾहिं हिकु ॾाहे माण्हू खे शक थींदो आहे त हू वाक़िअनि ऐं सबूतनि जा फेरा। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त समूरा हादसा तव्हां तरफ़ इशारो कनि। तॾहिं त हैदर सावल जो रुख बि तो तरफ़। बाबा साईं, मां कमज़ोर आहियां, तॾहिं त सोट खे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे। हैदर कमज़ोर माण्हू न पर ज़र्फ़। बेज़मीर ऐं बेज़र्फ़ माण्हू ते केर बि यकीन करण जे लाइ तयारु न आहे। जॾहिं त तूं उन आला ख़ानदान मां आहीं जेको ज़िंदगी बचाइण जे लाइ कूड़ न बल्कि सच ॻाल्हाए मौत खे गले लॻाईंदो। बाबा साईं, उहो त मां बि। हैदर हींअर तूं घर वञी सोच, पंहिंजे ज़मीर खां पुछ, पंहिंजे अंदर जो ख़ौफ़ ख़तम कर। जॾहिं तूं पंहिंजे अंदर जो ख़ौफ़ ख़तम कंदे तॾहिं ज़ुबान ते पंहिंजो सच। फ़िलहाल तूं घर वञी सोच। हैदर पंहिंजे ख़ौफ़ खे ख़तम कर। तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत मां थो ॾियां।
मरियसि साईं। अड़े छोरा पाछूला बि ख़तम थी विया, काढ़े अची दॿियो आहे, वञे त काॾे वञे। बाबा सब्र कर, कहिड़ी तोखे रेल हलाइणी आहे, चांहि पी हलूं था। अड़े छोरा हिते खट रखी वेहण जो बि तो चयो हो न, हाँ? या कंहिं ॿिए चयो हो? जी मता मता हे छा थो करी? ओ बाबा तुंहिंजो घोट पुट या मूं बि पुट, ॿ टे ॾींहं त सब्र कर, बसि दुआ कर त खेर सां मुंहिंजी शादी थी वञे। अरे मूंखे अॼु सिर बुत जी लॻी आहे, तोखे वरी अॼु शादी जी लॻी आहे। निभागा गरम चाहे, गरम गरम चाहे। अदा दे आल वाल बाबे खे छा थियो आहे? तव्हां सुट मुंहिंजो पियो अथसि। सुट मुंहिंजो 12 ई महीना जी कावड़ करे लथी आहे, ॾींहं राति कावड़े वठो आहे, असुल सीटियो। ओ बाबा अचे गरम गरम चाहे पी, अचे अचे त पंहिंजो दिमाग़ ठराई। पी पी हाणे पी छॾ कावड़ खे। अदा तू भी गरम गरम चाय पी। छोरा खट मुझे अड़ी जगह ते रखी अथव जो सिज बि अखियूं कढे। हाणे उहो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां ॿिन्ही ॼणनि मां कंहिंजो आडियो हो? हाँ बाबा मां तोखे छो ॿुधायां? सिधी ॻाल्हि कयो न त मुंहिंजे जनाज़े कढण जो प्रोग्राम ठाहियो अथव। ओ बाबा घबराई छो थो? पोयां दीवारा अॻियां ॿ लकड़ा हणी मथां पाल हणी चवंदासीं, पोइ रुगो छांव ई छांव अथई। घर में त ताल पतरो आहे कोन, बाक़ी हाणे माणे जा अची रवा गंढे मथां अची हणी त पोइ साईं ॿी ॻाल्हि आहे। करे कमाल हेॾो सारो थिया उमिरि गुज़ारी थी, ॻाल्हाइण जी तोखे अञा ख़बर कोन थी पई, इहा ॻाल्हाइबो? अरे हाणे बसि कर, तू नथी थी हा? कमर हथ सां दुश्मनी करे हाणे चयो था त वात न हण। अरे वात हाणे अंदर त भला ठारिया न। यार बाबा वॾे पुट खे तो मारी। हसीना बेगम, मां पंहिंजे भाउ कासिम जी ज़िंदगीअ जी तोखां ख़ैरियत जो ख़ैरात न घुर जाबिर, ख़ैरात न घुर, सौदो कर सौदो। भाई गुलनार जे बदले में तुंहिंजो भाउ। तू मूं ते यकीन छो नथी करी? 50 चकर तोखे मां चयो आहे त माई गुलनार जा हॾाई गरी आहे, मां हुनखे मारे दफ़न करे छॾियो आहे। तुंहिंजी ज़बान ते यकीन कयां? ईअं छो? मां क़ाबिल यकीन न आहियां रहियो? तूं केतिरो कमीनो शख़्स आहीं, हिन ॻाल्हि जी मूंखे चङी तरह ख़बर आहे। सिधी ॻाल्हि कर त तूं कासिम खे मुंहिंजे हवाले कान कंदी। तुंहिंजे भाउ जो लाश तो वटि ज़रूरु मोकिलींदसि, इहो वाइदो आहे तोसां हसीना बेगम जो। हसीना बेगम वॾा तुंहिंजी कावड़ ॿुधाए थी त ॻाल्हि न ठही। निभागी रन मूंखे धमकी थी ॾे मुंहिंजे भाउ खे मारण जी। वॾा बिल्लीअ खे कमरे में बंदि करे मारण जी कंदे न, हू अचे तुंहिंजे निर्गट में चक हणंदी। सही थो थिए मुनीर, इन बिल्लीअ जो चक अची मुंहिंजे निर्गट में पियो आहे। इन निभागी रन जूं वाछूं चीरे मां पंहिंजे भाउ जी जान बचाईंदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।